नाज़रीन, चौमासीअ जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज ते पाणीअ जा वहिकरा वधी विया आहिनि। बैराज जे कचे वारनि इलाइक़नि जे माण्हुनि खे पके तरफ़ मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कश्मीर मां SS न्यूज़ जो रिपोर्टर गुल सुमरो। जी गुल, गुडू बैराज जे वहिकरनि बाबति आगाह कजो। जी नाज़रीन, बिल्कुल जीअं त असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं दरियाए सिंध गुडू बैराज ते आबाशी खाते तरफ़ां जेकी नंढी बोर्ड आहे उहा डिक्लेयर कई वई आहे। दरियाए सिंध गुडू बैराज वटां 24 कलाकनि अंदरि 57,000 क्यूसिक पाणी जी वाध जेकी आहे रिकॉर्ड कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं जेका हितां गुडू बैराज जो जेको मथियों वाकिरो हुयो उहो 2,93,870 क्यूसिक ऐं हेठियों जेको वाकिरो हुयो 2,69,886 क्यूसिक रिकॉर्ड कयो। हिन वक़्तु जेकी गुडू बैराज जे मथे वाकिरे जी सूरत हाल आहे 3,12,588 क्यूसिक ऐं जेकी हेठियां जेको वाकिरो आहे 2,91,812 क्यूसिक। जॾहिं त असांजी हितां जे इंजीनियर अदर भुट्टे सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त बरसाति पवणु सबबु गुडू बैराज जे वाकिरनि में अञा वधीक वाध थी सघे थी। हितां जेका अदर भुट्टे जे तरफ़ां जेके एमरजेंसी आहे लागू कई वई आहे। जेका हितां जा जेके आस पास वारा जेके ॻोठाणा हुया उन्हनि खे बि पके तरफ़ मुंतक़िल करण जो ऑर्डर जारी कयो वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु गुल सुमरो, SS न्यूज़ कश्मीर।